नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथोंगो में क़ाइम टेंट सिटी में सहुलतन जी खोट, बोर्ड मुतासरीन सख्त परेशान, इंतज़ामिया अगो निंड में सुतल है। टेंट सिटी आर्जी तौर ते क़ाइम कई वई है, जंहिंमें न खाइण जे लाइ राशन न पीअण जे लाइ पाणी है। बोर्ड मुतासरीन जो चवण ते राति जे वक़्तु मच्छरनि जो आज़ार है, रातूं जागी काटण ते मजबूर आहियूं, जॾहिं ते असांजे घरनि में पाणी बीठल है। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया खिपरो में करोड़ों रुपयनि जा फंड हड़प करे छॾिया आहिनि। खिपरो हथोंगो खाई पेरूमल ऐं भरपासे जे इलाइक़नि में पाणी बीठल है, जंहिं सबबु असांजा घर ॿुॾी विया आहिनि। असीं इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो करियूं था त असांजे घरनि मां पाणी कढाए ॾिनो वञे। हिते का बि सहूलियत कोन्हे, ग़रीबनि खे महीनो थियो आहे हिते विहारे छॾियो अथनि, कुझु बि कोन्हे। घणा अक्सर माण्हू वीचारा भॼी हलिया, न हिननि खे पुलिस टेंट खणनि ॾिना, उहे वीचारा रोड ते ईअं ई बेघर थिया वेठा आहिनि थिया। हिते जे टेंट खणनि था संदी छांव जे लाइ, त उन्हनि खे पुलिस लठियूं थी हणे, ऐं राति जे पेट में पुलिस तंबू विकिणे पई। इहो ॿुधो वियो आहे, हीउ बिल्कुलु हिते ग़लति कमु आहे। हिन खे महीनो थिया न को बि राशन, का पाणी जी दॿा त पाणी रखिया विया, पर हुन में अञा ताईं पाणी जो ढुग बि दॿनि में कोन भरियो वियो। हिननि खे बराए महिरबानी ॻोठ जो पाणी निकाल करे ॾियो, त हे वीचारा ग़रीब पंहिंजे ॻोठ में वञनि लॾे। ऐं ॿियो त हिन जी ॿनी आबाद थिए, जे कणिक न पोखी वई त हल्के खिपरे मंझि त अॻे बि कणिक जो वधीक बोरान आहे, हेलो को वधीक बोरान कणिक जो थी सघे थो। का बि सहूलियत कोन्हे यार। असांखे तक़रीबन 20 खां 25 ॾींहं थी विया आहिनि। राशन जेको कटो मिलियो, कंहिंखे मिलियो, कंहिंखे कोन मिलियो। त टेंट सिटी जो असांखे तक़रीबन 20 ॾींहं थी विया आहिनि। असां हिते विज़िट कयूं पिया, वक़्तनि ब वक़्तनि असां ख़बरूं हलायूं आहिनि, एज लाइ बि पैकेज वग़ैरह हलाया आहिनि, पर हिते जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जूं इहे ई रड़ियूं आहिनि त असांखे अञा ताईं कुझु कोन थो मिले। त बोर्ड मुतासिर तव्हां ई अंदाज़ो लॻायो त हीअ टेंट सिटी वारा आहिनि या हिते जो बासर जेको वॾेरो आहे उहो मुतासिर आहे। त हिते जेको आहे सो पंहिंजा नवाज़ी लॻी पई आहे, मिसकीन माण्हू जेके आहिनि उन्हनि जी मिसकीनीअ ते सियासत कई वञे पई। ऐं हिते हिननि खे हूअं त हीअ टिड़ियल पखिड़ियल हुआ, को कंहिं बंद ते हो, को कंहिं बंद ते हो, पंहिंजे में सभु हुआ, अलाह जे आसरे ते वेठा हुआ। हिते जी जेका नाहिल इंतज़ामिया आहे उन्हनि हिननि माण्हुनि खे कठो करे हिकिड़ी जाइ ते गॾु करे हिननि खे बुख मारियो वियो आहे। टेंट सिटी जो नालो ॾेई हिननि खे ख़्वाब ॾेखारे स्कूल जो जेको हिते तक़रीबन चोकड़ी जी एराज़ी जेका आहे उन मंझि टेंटूं हणी सभिनीनि माण्हुनि खे हिते जमा करे हाणे उन्हनि खे हिते बुख मारियो वञे पियो। न त हिते कंहिंखे राशन मिले थो, न हिते पीअण जे पाणी जी का सहूलियत आहे, न हिते मच्छर मार का स्प्रे थिए पई। उनखां अलावा हिते जेके नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा आहिनि उन्हनि जी असां हालति ॾिठी आहे त उहे ॿारड़ा जेके आहिनि उहे मलेरिया जहिड़ियुनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। नई का डॉक्टरनि जी हिते टीम पहुचे थी। अलमियो त इहो आहे त जॾहिं हिते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं हिते खिपरो शहर जो दौरो कयो त हिकिड़ी हथरादू टेंट बस्ती क़ाइमु कई वई। अॻूणो सिटी चेयरमैन वसीम क़ाइम ख़ानी पंहिंजे बंदि पियल फैक्ट्री मंझि उते माण्हुनि खे विहारियो वियो, जेके हथरादू पंहिंजा हारी उन्हनि खे इहो सेखारियो वियो त हिते जेकॾहिं चेयरमैन साहिबु अचे त तव्हां चइजो असांखे राशन वग़ैरह सभु कुझु मिले पियो। जॾहिं त पहिरीं उनखां हीअ टेंट सिटी हुई, हिते 500 ख़ानदान तरसल हुआ। बिलाल भुट्टे ज़रदारी खे ग़लति गाइड करे उते हथरादू टेंट बस्ती में आंदो वियो। हिन टेंट बस्ती जो दौरो न करायो वियो। हिते जा मिसकीन माण्हू जेके हुआ उन्हनि जे अहजनि ते ॼाणे वाणे पर्दो विधो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।